त हाणे साईं अब्दुल मालिक कोलाची साहब जे जलसे ते वञी रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला बस साईं मोहम्मद नोमान जमाली साहब बि वेठा आहिनि। वधीक अॻिते तव्हांखे जलसो ॾेखारींदासीं। अस्सलाम वालेकुम। वासलाम वरहमतुल्लाह। मसूद शाल अल्हम्दुलिल्लाह साईं खुशहाल खैर अल्हम्दुलिल्लाह दुआ दुआ साईं खैर दा पुजी विया हाणे अलाए काॾे हलणो आहे। साईं अब्दुल मालिक जो प्रोग्राम आज बस उन प्रोग्राम हाँ उन प्रोग्राम ते हलणो इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असां साईं मोहम्मद नोमान जमाली साहब सां बीठा आहियूं, जेको माशाअल्लाह बहितरीनु मुबलिक आहे, बयानु कंदो आहे। ऐं हाणे असां साईं अब्दुल मालिक कोलाची साहब जे प्रोग्राम ते वञूं था इंशाअल्लाह ताला। वरी उते भला इलाही नात ख़ान मुबलिक आलम दीन आयल हूंदा, उन्हनि जा बि वरी बयान ऐं हमदो नात तव्हां ॿुधंदव इंशाअल्लाह। दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त असांजे लाइ दुआ कनि त ख़ैर आफ़ियत सां वञूं, ख़ैर आफ़ियत सां लौटूं। आमीन इंशाअल्लाह इंशाअल्लाह। कुछ कोशिश करे उथी वेला असुर, कुछ कोशिश करे पंज परवर के परछाइण जी घणो वक्त गुज़ारी गफ़लत में। जीअं त असां अब्दुल मालिक कोलाची साहब जे प्रोग्राम ते पुॼी वियासीं। माशाअल्लाह नौजवान आलम दीन अब्दुल हफ़ीज़ मीरानी साहब बि असां सां मिलिया, नसरुल्लाह मीरानी साहब बि असां सां मिलिया, ऐं ॿिया बि नात ख़ान आलम दीन उते मौजूदु, ॿियनि सां बि तव्हांखे जल्दी मुलाक़ात कराईंदासीं। हाँ इंशाअल्लाह। अल्लाह वॾो करीम आहे, वो माफ़ करण वारो आहे, अर्हम राहिमीन आहे। ही आहिनि हज़रत मौलाना अब्दुल मालिक कोलाची साहब जन जो प्रोग्राम हो। ओ जेका हबीब न सारे दिल खपे लथी, जीअं ई अख ॿूटंदी उन खां पोइ क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिन बंदे खे अल्लाह साईं घुराए करे इहे दर्जात ॾेखारींदो। इश्क़ अहमद अज़ल से सीने में है, मैं आऊँ मेरा दिल मदीने में है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तो दिल घुरंदी आहे, को काफर मुसलमान थे, ई नवाबई सरदार हीर सही वडेरा, ये जेकरे कलमो पढ़े मुसलमान थिया त वाह वाह थी वेंदा। क़ुरान खे सम्झण वारो हिकु वॾे रुतबे ते फ़ाइज़ थी वियो। सवाल इहो आहे असां हिन क़ुरान खां केतिरो पिराए सघिया आहियूं। मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु, अर्श बि जंहिंजा पेर चुना आहिनि, अर्श बि जंहिंजा पेर चुना आहिनि। तौहीद जा क़ाइल खुदा जे दर जहो साइल, ॿिए न सॾण वारा ॿिए खां न घुरण वारा, ॿिए न सॾण वारा ॿिए खां न घुरण वारा, रब आॾो झुकण वारा, रब आॾो झुकण वारा, रब आॾो झुकण वारा। असी तौहीद जा क़ाइल खुदा जे दर जहो साइल, ॿिए खे न सॾण वारा ॿिए खां न घुरण वारा, रब आॾो झुकण वारा, रब आॾो झुकण वारा, रब आॾो झुकण वारा। ता हिकिड़े ख़ुदा जी इबादत कयो, न गैरल जे दर जा था सजदा ॾियो। ही ॾिठो तव्हां प्रोग्राम जंहिंमें काफ़ी सारनि माशाअल्लाह आलम दीन ऐं नात ख़ाननि बि शिरकत कई। वधीक अहिड़े वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, जीअं अहिड़ा वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। उनखे न विसारियो था, अंदर खे उजारियो था, अंदर खे उजारियो था, अंदर खे उजारियो था। असी तौहीद जा क़ाइल